अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 जुलाई अंगारो पूरा 10 थिया आहिनि ऐं हाणे लाइट जेको आहे वञी चुकी आहे। ऐं मां सुबुह खां काफ़ी कम कया आहिनि। हिते मां हाणे हे चक्रो वेलण कढी रखियो आहे। मां पचाईंदमि मासी जी मानी। इलाही ॾींहंनि खां पोइ थोरा राति वारा चांवर बचियल आहे त मां पंहिंजे लाइ हिन जो भत ठाहिण लाइ रखियो आहे। ऐं उन खां अलावा सवेर ॾही ठाहे छॾियमि। ॾही हिते पई आहे, इंशाल्लाह ॼमी वेंदी थोरी देरि में। ऐं हिन जी माई जी मां मानी पचाईंदमि। इहे सॼा सन्हा सन्हा कम कंदी रही आहियां। फ्रिज मां इलाही सारा थांव ख़ाली करे हिते जमा कयमि। ऐं माई जो खाधो बि अञा कढिणो आहे मूंखे। मानी त फ्रेश पचंदी आहे, बोड़ वग़ैरह जेको हूंदो आहे उहो राति वारो हूंदो आहे त उहो हुनखे ॾींदमि। ऐं हिन महिल मां हिते घर में अकेली आहियां ऐं इंतज़ारु कयां थी त कम वारी माई अचे। थोरी देरि जे लाइ मां अची वई आहियां ॿाहिरि। ॾाढी प्यारी हवा आहे, झुड़ आहे, मौसम एॾी ज़बरदस्त आहे जंहिंजी हद न आहे। हलो जनरेटर शुरू थी आहे पाड़े वारनि जा। 1 मिंट हीअं सब्र न कंदा आहिनि त बसि ठीकु आहे, कंहिंखे आदत पइजी वई आहे माण्हुनि खे आसाइशुनि जी ॾाढी। ऐं हीअ मुंहिंजा तव्हां ॾिसो प्लांट्स ॿई पहिरियों हिते पिया हूंदा हिन नंढनि कुंडनि जे मथां रखियल हूंदा। पोइ वरी मां हिननि खे हटाए छॾियो आहे बारिश जे दौरान। सो 2-3 ॾींहंनि खां त ख़ैर बारिश थी कोन्हे, पर छा आहे जो हिते मथे हितां टेरिस जो आहे नेसारो, नज़र नथो अचे न। हा हाणे अचे। टेरिस जो ई नेसारो आहे त मथां जीअं पाणी वहंदो आहे त सिधो हिननि कुंडनि में पवंदो आहे। इन करे मां हिन क्यारी में कुझु पोखींदी बि न आहियां जेसि ताईं मां इहो बंदोबस्तु कयां जो हितां को वॾो पाइप हणायां जेको हितां टेरिस खां वठी बिल्कुलु ॿाहिरीं क्यारीअ ताईं वञे न, हितां खां जेको आहे हेसि ताईं। त इहो मूंखे कराइणो आहे, अञा मां कयो कोन अथमि। बसि सोचींदी रहंदी आहियां कॾहिं न कॾहिं थी वेंदो। सो इहे मुंहिंजा प्लांट्स आहिनि। मां चवंदी हिते थोरो ॿाहिरां जो चकर हणी अचां। यकीन कयो अखियूं ठरी पवंदियूं आहिनि न, जीअं चइजे ठरी पवंदियूं आहिनि, वाक़ई ठरी पवंदियूं आहिनि। एॾा सुहिणा इहे ॿूटा ॾिसी, मंज़र ॾिसी घणो कुझु चेंज करिणो आहे। ऐं बसि सोचींदी रहां थी ऐं सोचां थी त हाणे वञी माई जी मानी पचाए अचां। उनखां पोइ हिते ॿाहिरि अची मां वरी कुझु कमु कयां। हितां मां 2 प्लांट्स पंहिंजा कढी छॾिया जेके ॿिलियुनि जे करे तबाह थी विया, ऐं हिकिड़ो हीअ बि ॿिलियुनि जे करे तबाह थी वियो आहे। सो हे हाल आहे त हाणे छा थी करे सघां मां हिनखे। त मां हिन मथियुनि कुंडनि मां बि इहे 2 जेके हुआ मां ख़तमु करे छॾिया। हिकिड़ो हिन मां ख़तमु कयो, हिकिड़ो हिन मां ख़तमु कयो। ऐं हिन जो त मां इहो कयो आहे जो मनी प्लांट जी हिकिड़ी शाख उहो हिन में विझी मथां पथर रखी छॾियोमांसि। ऐं फाइनली हिन में जेको आहे हिन जी पाड़ लॻी वई आहे त शाखूं वधंदी थियूं रहनि माशाल्लाह। पर बसि मसइलो इहो आहे न त अञा बसि कोई मुंहिंजा प्लांट साह पटींदा आहिनि त वरी कंहिं न कंहिं ॿिली खे यादि पवंदो आहे त जंप खाऊं। सो हिन में बि मूंखे अञा प्लांट पोखिणो आहे, हिन मां पटे चुकी आहियां। ऐं हीअ बि वीचारो थी वियो आहे मुंहिंजो सफ़ा। ट्रिमिंग त मां पाण कईमांसि छो त ॾाढो वॾो थी वियो। बाक़ी हिन जो जेको हाल आहे उहो बेहाल इन करे आहे। अलाह साईं केॾो छिरक निकितो मुंहिंजो। जीअं मां हिन कुंडीअ खे टच कयो त हिकिड़ी किरड़ी निकिती। सो बहरहाल ओचितो निकिरी अचे त भउ त थींदो ई आहे, इहो त हाणे लाज़मी आहे। ऐं हथ बि मां ज़रूरु विझां इन्हनि प्लांट्स में। सो बहरहाल ऐं माशाल्लाह हिन जी त ग्रोथ ॾाढी ज़बरदस्त थी वई आहे, ॾाढी। मां बेइंतहा ख़ुशि आहियां। हीअ बि सफ़ा हीअ एॾो ई वॾो इन करे थी वियो आहे, कुंड आहे त कुंडीअ में, पर हिननि कुंडनि जे हेठां हिननि जी पाड़ निकिरी वई, वञी ज़मीन में लॻी आहे त माशाल्लाह इन करे हिन जी ज़बरदस्त ग्रोथ थी वई आहे। सो बसि इहो ई सिलसिलो आहे। हाणे वेंदमि अंदरि, वरी टॉर्च ॿारींदमि, कुझु न कुझु वञी कमु कंदमि। ऐं तव्हां यकीन कयो त मां बिल्कुलु बि इन बारे में एॾी शिदत सां मुंहिंजी ख़्वाहिश न आहे, न को मां सोचींदी आहियां त मां जनरेटर हणायां या मां UPS हणायां या कुझु बि। जनरेटर असां वटि हूंदो, असां पाण उहो सेल करे छॾियोसीं। मां चरी थी वियमि, मथे में सूर पियो पए एॾे गोड़ ते। धुओं अलॻि, गोड़ अलॻि, पॉल्यूशन जी फैलाइण जी हिकिड़ी वॾी वजह आहे। त पोइ मां उहो जेको आहे बिल्कुलु ई ॾेई छॾियो, उहो सेल करे छॾियो। सो हीअ माशाल्लाह मुंहिंजो स्नैक प्लांट ॾाढी ख़ूबसूरतीअ सां वधी रहियो आहे। सो हाणे वेंदमि अंदरि। 11:30 थिया आहिनि। कम वारी माई हली वई ऐं माशाल्लाह बूंदा बांदी थी थिए, फुआर थी पए। हीअ पखी ॾिसो, एॾी प्यारियूं ॿोलियूं मूंखे ॿुधण लाइ हिते मिलंदियूं आहिनि। सो कम वारी माई जे वञण खां पोइ मां कुझु कमु कयो आहे, उहो तव्हां सां शेयर थी कयां। अंदरि था हलूं।
सो सुबुह जो लाइट वञण खां पहिरियों मां कुझु देरि सिलाई कंदी रही आहियां हिन रिलीअ जी। हीअ हिते पियो आहे मुंहिंजो पीस, मशीन वटि तव्हांखे टुकड़ा नज़र ईंदा। त उहे जेके कटियल हुयूं कुझु ॻंढियमि, कुझु कलर्स खुटी पिया, त उहे हाणे मां मासी वञण खां पहिरियों मासी वञण खां पोइ वेही कटिया आहिनि। ऐं मां हिन में कुझु येलो पई ऐड करणु चाहियां, मूं वटि उहो हुयो कोन। येलो मां इलाही आहे कपिड़ो, पर हे न आहे, प्योर कॉटन आहे। ऐं प्योर कॉटन हिन सां गॾु हलंदो न, त पोइ वरी मां हिन जा कुझु पीसिस ही वारा हिन में ऐड कया आहिनि। छो त बहरहाल ही वारा टुकड़ा एतिरा न हुया जो मां रिली कंप्लीट थी वञे, इन करे मूंखे कुझु ऐड बि करिणो हो, त मां ही ऐड कयो आहे। ऐं हाणे मां वापसि जेको आहे सिलाई जे लाइ वरी वेहां थी, कमु शुरू थी कयां। 12:30 थिया आहिनि ऐं ऑलमोस्ट मां हिन रिलीअ जो सेंटर जेको आहे उहो कंप्लीट करे चुकी आहियां। ऐं हिन में अञा 2 लाइनूं बाक़ी लॻंदियूं, हीअ हिकिड़ी लाइन, हीअ ॿी लाइन। त हाणे मां वीडियो थी ठाहियां त हीअ रिली कीअं ठाहिजे, हिन रिलीअ खे ठाहिण जो तरीक़ो छा आहे, उहा हिकिड़ी अलॻि सां मूंखे वीडियो ठाहिणी आहे लाज़मी। त हाणे जेको आहे मां हिते वेही, हीअ मुंहिंजो हिते कुझु सामान बि पियो आहे ऐं कैमरा सेट कंदमि, इते ई वेही मां इहा वीडियो ठाहींदमि त हिन रिलीअ खे ठाहिण जो तरीक़ो कहिड़ो आहे। सो उहा वीडियो कंप्लीट करण खां पोइ वरी मां पंहिंजो व्लॉग कंटिन्यू कंदमि। सो हीअ वीडियो मां ठाहे छॾी रिलीअ जी, त हिन रिलीअ खे ठाहिण जो तरीक़ो कीअं आहे ऐं उन सां गॾु मुंहिंजी रिलीअ जो जेको विच आहे, सेंटर आहे, उहो पूरो थी वियो। हाणे हिन जा बॉर्डर्स ठहंदा, बॉर्डर लॻंदा, उहा वीडियो मां अलॻि सां ठाहींदमि, छो त उहा बि हिकिड़ी टेक्नीक आहे। त फ़िलहालु मां हिनखे बंदि थी कयां, हिकु थी वियो आहे, ॾिसां थी मां केतिरी देरि कंटिन्यू करे थी सघां, उनखां पोइ वरी तव्हां सां राब्तो कंदमि। 2:45 थिया आहिनि, बल्कि 2 थियण वारा आहिनि। ऐं मां हिते ही रिलीअ जो पटो बि कंप्लीट कयो आहे। हीउ डिज़ाइन वारो पटो ठाहियो अथमि, सिंपल डिज़ाइन जहिड़ो मुंहिंजी रिलीअ में डिज़ाइन आहे। ऐं इहो कीअं लॻंदो इन जी मां अलॻि सां वीडियो ठाहींदमि इनशाला। अॼु ठाही या सुभाणे ठाही, जॾहिं बि पॉसिबल थियो। हिन महिल मां सुराण जो वेट थी कयां, हुनजी स्कूल जी जेका आहे प्रिंसिपल स्कूल खोले वेठी आहे, ॿार कोन्हनि, बसि टीचर्स खे वञिणो आहे। सो बसि अलाह जो निगहबान अथसि। त मां हाणे थोरी देरि रेस्ट कंदमि, उनखां पोइ जंहिं महिल सुराण ईंदी उन महिल विंझी सिंझी मां नमाज़ पढ़ंदमि, छो त पखो बंदि कयो अथमि एॾी देरि खां, गर्मी में बुरी हालत आहे। ॿाहिरि त माशाल्लाह मौसम ॾाढी सुठी आहे, पर अंदरि जेको आहे गर्मी आहे। ऐं सॼियूं मुंहिंजी शयूं हीअं फैलियल पियूं आहिनि, छो त जेको कलर मुंहिंजो खुटे पियो उहो विच में मां कटिंग कंदी पई वञा, तंहिंजे करे मुंहिंजो सामान हिते अञा ताईं ईअं ई पियो आहे। सो हाणे रेस्ट कयां थी, उनखां पोइ वरी कंटिन्यू कंदमि। टाइम थियो 3:30 ऐं लाइट बस अचण वारी हूंदी, जनरेटर जा आवाज़ सां ॿुधंदा हूंदव। ऐं मां ऐं सुराण वञूं था ॿाहिरि, असांखे भाॼी वठणी आहे ज़रूरी। जुड़ जी हीअ कंडीशन आहे, भउ बि थिए थो केॾी महिल वसी बि सघंदो आहे। सॼी उमिरि जो तजुर्बो आहे त हैदराबाद में ऐं कराची में हमेशह 3 बजे खां पोइ शाम जे टाइम ते बारिश शुरू थींदी। सो अलाह ख़ैर कंदो। फ्रूट बि कोन्हे घर में, ऐं फ्रूट खां सवाइ त गुज़ारो थी सघे थो, पर भाॼीअ खां सवाइ नथो थी सघे। सो असां वञूं था हाणे भाॼी वठणु। उहो ई रिक्शा वारो उते बीहारे, उतां जो उतां भाॼी वठी ऐं फ़ौरन मोटंदासीं। किथे बि ॿिए कंहिं पासे वञण जो कोई इम्कान न आहे। चार बजे कुछ मिंट थिया आहिनि ऐं तक़रीबन 40 मिंटनि में असां मंगल बाज़ार मां वञी ऐं मोटी आया आहियूं। पाड़े जो ई रिक्शा वारो हो, उन सां वियासीं, उनखे चयोसीं बीह हिते। 15 मिंटनि में असां भाॼियूं वरितियूंसीं, धाणा, कद्दू, गुआर, भिंडियूं, खीरा, तूरियूं, शिमला मिर्च ऐं टमाटर। ऐं मूंखे लास्ट में नज़र आयो गाॾे वारो, जंहिं वटि डंग ॾोका हुया, मुंहिंजी मोहबत डंग ॾोका, ऐं पटाटा, आड़ू, अंब, बसर, सावा मिर्च, अदरक, थूम। तो इहे सभु शयूं वठी ज़रूरत जो, हिकु त असां उअं ई वठंदा रहंदा आहियूं वीकली भाॼी इलाही सारी। ॿियो त वरी झुड़ बि हो, त इन करे मूंखे वधीक टेंशन पियो थिए त ईअं न थिए त बारिश थी वञे, पाणी भीजी वञे किथे न किथे, त पोइ वञणु मुश्किल थी वेंदो। सो हाणे मां कंदमि रेस्ट 3 पहिरीं जी नमाज़ ताईं। थकिजी चूर थी वई आहियां, इन करे वधीक कुझु बि करण जी हिमत न आहे। सो हिननि सभिनी शयुनि सां सुराण मुंहुं ॾींदी। फ्रूट धोई रखंदी आहे, हमेशह आदत अथसि। भाॼियूं जेके आहिनि सभु ठिकाणे हणंदी जेका जितां जी आहे। सो मां वञा थी रेस्ट करणु।
रेस्ट करण पे वञा त यादि आयो त ॿाहिरि वञण खां पहिरियों मां कपिड़ा धोई वई हुयमि, पर लाइट न हुई त ड्रायर मां न कढिया, त हाणे उहे ड्रायर मां कढी सुकणा विधमि। ऐं हूअं त मां बिना ड्रायर जे बि हथ सां निपूड़े बि मां विझी छॾींदी आहियां सुकणा, पर जुड़ा त पोइ थोड़ी देरि सां सुकंदा, उहो सभु कोन्हे। ऐं हिते ज़ाहिर रखिया बि शेड में अथमि, सो हवा लॻंदी, हवा सुठी थी लॻे त इहे सुकी वेंदा पाणी। बाक़ी हाणे वेंदमि रेस्ट करणु। ऐं मां जेके बि ज़िंदगी में शयूं वरितियूं आहिनि उन मां हिकिड़ी बेस्ट जेका मुंहिंजी ख़रीदारी आहे न, उहो इहे कपिड़नि जो स्टैंड बि आहे। ऐं मथे त हाणे मां बिल्कुलु वेंदी न आहियां विझण, ऐं मथे रसियूं बि हवा ते लुॾी लुॾी छिॼी पियूं किरी पियूं त ॿीहर कोन हयूं अथमि। सो इहो बसि हिते ई सुख आहे। ॿ टे करे कपिड़ा धोईंदा आहियूं। बाक़ी हाणे जेके ईद ते सॼा सोफ़नि जा कवर लाथा, चादरूं सॼे घर जूं चेंज कयूं त उहे इलाही पियूं आहिनि। फ़िलहालु उहे मां न धोईंदमि जेसि ताईं जुड़मी ख़तमु थिए ऐं उन्हनि खे मां प्रॉपरली फैलाए करे सुकाए सघां। सो हाणे आहे रेस्ट टाइम। 6:30 थिया आहिनि ऐं मां 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वठी आहे। मां ॿाहिरि तव्हांखे कुझु ॾेखारणु थी चाहियां, पंहिंजे प्लांट्स जे सिलसिले में कुझु शेयर करिणो आहे। एॾी प्यारी मौसम आहे माशाल्लाह, एॾी प्यारी हवा आहे। मां तव्हां सां ही निम पई शेयर करणु चाहियां। ही हिन में जेको आहे ताज़ो निकितो आहे, हीअ फुटे थी, हीअ लॻी वई आहे माशाल्लाह। मूंखे जेको टेंशन हो, परेशानी, उहा दूर थी वई। मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं ॿियो हिते तव्हां ॾिसंदो हल्को हल्को जॾहिं खां बारिश थी त हिन में इहे कुदरती फुटी आया आहिनि, जेके भाण में कुझु हुयो या हिन मिटीअ में कुझु हुयो त उहे सना सना प्लांट्स फुटिया आहिनि। ॿियो त हिते मां हिन खे ते कूंडी वूंडी बार बार किरी पई पए, मां भञी हिन खे हिते ज़मीन में विधो आहे, न पई निकिरे। हिन में एॾियूं पाड़ूं हुयूं जंहिंजी हद न आहे, ऐं पाड़ूं सॼियूं हुन ठिकर सां चिंबड़ी पियूं त मूंखे कूंडी भञणी पई। त कल्ह मां हिन खे भञी ऐं ज़मीन में खॾो खोटे विधो आहे ऐं मथां हिन भॻल ठिकरनि सां कवर कयो। त मुंहिंजी दिलि चयो त मां इहो तव्हां सां शेयर कयां। ऐं अञा जीअं जीअं मींहुं वसंदो तीअं जेका न हिन में सॼी इहा सॼो गाह, इहा सावल जेका बि आहे इहा फुटी ईंदी। सो मां अची वई आहियां अंदरि, ऐं कुझु मूड आहे मुंहिंजो ॾोका खाइण जो, जेके हाणे बिल्कुलु थधा थी चुका आहिनि। ऐं राति जी मानी में असां पचाईंदासीं चांवर, सुराण भिॼाए छॾिया आहिनि एज़ यूजुअल। ऐं कबाब तरींदमि। अंब अॼु वठी आया आहियूं, हीअ गिलास ईद ते कढिया हुया त हाणे हिननि खे बि अंदरि करिणो आहे। अॼु फाइनली सभु धुआरे छॾिया। सो हिते हाणे मां थोरो टाइम स्पेंड कंदमि, कुझु ह्या झल करण में। काफ़ी ॾींहंनि खां तव्हां सां कचहरी न कई आहे, ईअं ई व्लॉग जेको आहे मां बंदि थी करे छॾियां। सोचियमि त अॼु कुझु ॻाल्हियूं करे वठूं। ऐं माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॾाढो सजायो, सुठो ॾींहुं गुज़रियो। मुंहिंजी रिली तक़रीबन कंप्लीट थी वई, बॉर्डर्स खां बग़ैर। ऐं ॿाहिरां भाॼी वाॼी वठी आयासीं, घर जा कमकारियूं उहे थींदा रहिया। निम मुंहिंजी फुटे थी, उनखे ॾिसी मां बेइंतहा ख़ुशि आहियां। ऐं बसि इहो सभु कुझु मां तव्हां सां शेयर कयो। इहा ई मुंहिंजी ज़िंदगी आहे, इहो ई मुंहिंजो रोज़मर्रा जो कमकार आहे। सो एहतियातन मां इन खां पहिरियों बि कुझु टिप्स ॾेई चुकी आहियां त बारिश जे मौसम में कहिड़ी कहिड़ी शयुनि जो ख़्यालु रखो, कहिड़ी कहिड़ी शयूं पाण वटि मौजूदु रखो, त उहे तव्हांखे यकीनन कुझु न कुझु ज़हन में हूंदो। हर इंसान खे पाण खे बि ख़बर आहे, पर कॾहिं कॾहिं थोरी ॻाल्हि विसरी बि वेंदी आहे। जीअं मां हमेशह चवंदी आहियां त असां ॿिए जी ॻाल्हि जॾहिं ॿुधंदा आहियूं त असांखे पोइ कुझु न कुझु यादि बि अची वेंदो आहे, पाण खे बि आइडिया अची वेंदो आहे। न त कॾहिं ईअं बि हूंदो आहे त असां साॻियुनि ॻाल्हियुनि खे इग्नोर करे छॾींदा आहियूं। सो अलाह जो शुक्र आहे। ऐं मां इलाही पाण खे रिलैक्स फील थी कयां। इहा रिलीज़ बि यकीन कयो मुंहिंजे लाइ इहो सभु कुझु हिकिड़ी थेरापी जी हैसियत रखंदो आहे। मुंहिंजे लाइ ॼण मुंहिंजो इलाजु आहे, मुंहिंजे लाइ मुंहिंजी दवा आहे, ईअं सम्झो। सो मां जॾहिं बि अहिड़ो क़िस्म जो कमु कंदी आहियां, ख़ासि तौर ते रिलियूं सिबणु, सभु कम वणंदा आहिनि मूंखे। तव्हां यकीनन महसूसु कयो हूंदो मुंहिंजो शौक़ु, मुंहिंजी दिलचस्पी अहिड़े ई क़िस्म जे कमनि में आहे। पर रिली सिबण सां मूंखे हिकिड़ी अजीब क़िस्म जी मुहबत आहे, जेका मूंखे बसि छा चवां, सम्झ में अचे बि थी, न बि अचे थी। सम्झ में इन लाइ थी अचे जो मुंहिंजी रत में शामिलु आहे। ऐं असां सभु मायूं सुई धागे सां मुहबत करण वारियूं, ख़ासि तौर ते मुंहिंजे नानाणनि में त ख़ासि तौर ते अम्मा, मुंहिंजी नानी, मुंहिंजियूं मासियूं, अलाह जो शुक्र आहे। ऐं असां इन खे फ़ख़ुरु सम्झंदा आहियूं, ऐब न सम्झंदा आहियूं। ऐं सॼी उमिरि काफ़ी अरिसो, कुझु साल मां पेसनि सां बि कमु कंदी रहियमि।
त मूंखे कॾहिं बि न त शर्मिंदगी आहे इहो न थियो त माण्हू चवंदा ऑफिसर जी ज़ाल आहे पोइ बि ईअं थी करे, पर ख़ैरु आहे का ॻाल्हि न आहे, मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी हॉबी आहे। ऐं हमेशह मां जॾहिं बि इंग्लिश किताब या मैगज़ीन वठंदी हुअमि त इहो हिकिड़ो जुमिलो मां ज़रूरु पढ़ंदी हुअमि, अर्न मनी बाय योर हॉबीज़, पंहिंजे शौक़ सां पंहिंजे मशगलनि सां पैसा कमायो। मूंखे ॾाढी दिलि चाहींदी मां इहो कयां, पर मूंखे सम्झ में न ईंदो। फाइनली मां इहो करे गुज़रियमि, एग्ज़िबिशन जी सूरत में शयूं सेल करण जी जेका स्टार्टिंग कई, ऐं पोइ मां ॾाढो इंजॉय कयो इन शइ खे। सो अञा ताईं माण्हू मूंखां पुछंदा आहिनि, पर मां हाणे करणु नथी चाहियां, मां थकिजी थी पवां। मुंहिंजी सिहत मुंहिंजे लाइ वधीक जेको आहे इम्पॉर्टेंट आहे। बाक़ी पंहिंजे शौक़ लाइ विंदुर लाइ जॾहिं मूड थिए त कजे, न थिए त न कजे, त उन में थक बि नथो थिए, दिलि बि ख़ुशि थी थिए। ऐं पहिरियों बि मूंखे ॾाढो मज़ो ईंदो जॾहिं मां इलाही सारा पैसा कमाए सघंदी हुअमि इन्हनि कमनि मां, पर अल्हम्दुलिल्लाह ज़रूरत मूंखे उन महिल बि न हुई, ज़रूरत मूंखे अॼु बि न आहे। अलाह मुंहिंजे बचनि खे घणो ॾे, ऐं हक़ हलाल ऐं महिनत जी कमाई खाइण जो जेको मज़ो ऐं सुकून आहे न, उन जहिड़ो ॿियो कुझु बि न आहे। सो ईअं बाक़ी दिलि ख़ुशि करण लाइ, मज़ो करण लाइ, इंजॉय करण लाइ इहे कम मां ज़रूरु कंदी आहियां। ऐं अॼु जीअं मंगल बाज़ारि वियमि थोरी देरि जे लाइ, त कुझु बि एक्स्ट्रा न वरितो, न त अंदरि वञूं हा बाज़ारि में त कुझु न कुझु त वठिजे हा, ईअं त मोटणु मुंहिंजे लाइ नामुमकिन आहे। सो उन ॾींहुं के अलाए कीअं लिखियो त तव्हां मॉल घुमायो असांखे, तव्हां हूअं हर वक़्तु मंगल बाज़ारि घुमाईंदा आहियो, त मां उहो मंगल बाज़ारि घुमणु कोन वेंदी आहियां। उते असांजी ज़रूरत जी हर शइ मिलंदी आहे, सब्ज़ी भाॼी फ्रूट ताज़ो, ऐं सिलाई भर्थ जे हिसाब सां, कॾहिं रील धाॻो खुटो, का लेस खपी, कपिड़े जो पीस खपियो, इहो सभु कुझु मिलंदो आहे। रोज़मर्रा ज़िंदगी जे इस्तेमाल जूं शयूं सस्तियूं ऐं सुठियूं उतां असांखे मिली वेंदियूं आहिनि। बाक़ी कॾहिं कॾहिं थोरी हाईफाई ख़रीदारी कजे त उहा थोरो ज़ाहिरा मॉल ते वञिणो थो पए, परे कंहिं ॿिए हंधि। साइमा लिखियो त तव्हां जेका उन ॾींहं जी शॉपिंग छो न शेयर कई, त उन ॾींहं जी शॉपिंग मां इन लाइ कई हुई त असांजे फैमिली में हिकिड़ी शादी थियण वारी आहे, त असां कुझु जुतियूं ऐं कपिड़ा वग़ैरह वरितासीं, त उहे मां शेयर नथी करणु चाहियां, छो त उहे सीक्रेट आहे। ऐं ॿी ॻाल्हि त हमेशह मां तव्हां सां हर शॉपिंग शेयर कंदी आहियां, उहा बि फाइनली शेयर करे छॾींदमि, जंहिं जंहिं ॾींहुं असां पाए तयारु थी वेंदासीं त ज़रूरु तव्हां सां शेयर कंदमि। सो इन करे ई विया बि इन करे हुयासीं जो ख़ासि थोरी ख़ासि शॉपिंग करणी हुई, रोज़मर्रा जी न हुई, कॾहिं कॾहिं वारी हुई, त बहरहाल शेयर त थी वेंदो फाइनली, जॾहिं वञिबो तॾहिं पाइबो तयारु थिबो त फाइनली शेयर थियणो आहे। सो सोचां थी हाणे पंहिंजा बि कपिड़ा टेलर खे ॾेई अचां, सुगन सुराण जा ॾेई आई आहियां। फ़िलहालु इहा ज़िंदगी आहे, इहे रोज़मर्रा जा कम कारियूं आहिनि। हालांकि मूंखे कुझु ख़ासि एतमामु करणु पसंदि कोन्हे शादियुनि वादियुनि में, मां पंहिंजी उन सादगीअ में ख़ुशि रहंदी आहियां, पर किथे किथे करिणो पइजी वेंदो आहे मजबूरी में, पर पोइ बि मुंहिंजी पूरी कोशिशि हूंदी आहे त हिकिड़ी लिमिट में रहां, आउट न थियां, छो त मूंखे इहो आउट थियणु पसंदि कोन्हे। सो बसि इहे कुझु ॻाल्हियूं हुयूं अॼु तव्हां सां करण जे लाइ, जेके प्लैंड कोन हूंदियूं आहिनि, मां कोई सोचे न वेहंदी आहियां त मूंखे छा ॻाल्हाइणो आहे, बसि तव्हां सां जॾहिं मां कचहरी करणु वेहंदी आहियां न, पोइ ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी आहे। सो अॼु जो व्लॉग मां हिते ख़तमु थी कयां, ऐं 7 थियण वारा आहिनि हाणे, त थोरी देरि खां पोइ तक़रीबन अधु कलाक या 20 मिंटनि खां पोइ असांजी निमाज़ जो टाइम आहे, ऐं मानी राति जी पचाइणु आसान वारो खाधो आहे, तंहिंजे करे जल्दी पची वेंदो। त मां बाक़ी हाणे तव्हांखे मोकिलाईंदमि इंशाअल्लाह, ऐं ज़िंदगी रहंदी त सुभाणे वारे व्लॉग में ज़रूरु मिलंदासीं। ख़ुशि जो आबाद जो, अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, मुंहिंजी तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं, ऐं सुभाणे वारे व्लॉग ताईं अल्लाह वाहे।